स्वीडन में कुरान शरीफ की बेहुरमती खिलाफ अॼु सॼे मुल्क में यौम तक़दस मल्हाए पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु एहतिजाज जो सॾु ॾेई छॾियो। चवे थो अॼु जुमे नमाज़ खां पोइ सॼे मुल्क में स्वीडन वाक़े ख़िलाफ़ एहतिजाज कंदासीं। सियासी मज़हबी जमायतुनि खे गॾिजी रैलियूं कढणु घुरिजनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ स्वीडन वाक़े ते गॾियल क़ौमुनि जो हंगामी इजलास घुराइण जो मुतालबो करे छॾियो। पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे ख़िताब दौरान वज़ीर आज़म चयो आहे त स्वीडन में क़ुरान पाक जी तौहीन ते सॼी दुनिया में अरब मुसलमाननि जी दिलि आज़ारी थी आहे। UN सेक्रेटरी जनरल उन वाक़े ते बिना देर गॾियल क़ौमुनि जो हंगामी इजलास सॾाए असांजूं हयातियूं भले रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं क़ुरान पाक जी हुरमत ते क़ुर्बान थी वञनि। जवाब ॾियणु ॼाणूं था स्वीडन जी हुकूमत खे पंहिंजी पोज़ीशन वाज़े करणी पवंदी ऐं जवाब ॾियणो पवंदो। ॼाणी वाणी मुसलमाननि ख़िलाफ़ बाहि भड़काइण जी कोशिश कई वई। क़ुरान पाक जी बेहुरमती मुसलमाननि ऐं ईसाइनि खे विढ़ाइण जी साज़िश आहे। दुनिया खे ॿुधाइणु घुरिजे त क़ुरान पाक जी बेहुरमती कंहिं बि सूरत में बर्दाश्त नथी करे सघिजे। तोशाखाना केस PTI चेयरमैन जी अॼु हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। इस्लामाबाद जे एडिशनल सेशन जज तोशाखाना केस में PTI चेयरमैन जी हाज़िरी खे यकीनी बणाइण जो हुकुम ॾिनो हो। कराची जे इलाइक़े गुलिस्तान जौहर में औरत खे रासां करण वारे मामले जो केस दाख़िल। पुलिस पारां गुलिस्तान जौहर थाणे ते सरकार जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। सोशल मीडिया ते CCTV फुटेजिस वायरल थी। फुटेजिस में ॾिसी सघिजे थो त हिकु मर्द औरत ते हमिलो कयो ऐं फ़रार थी वियो। केस जो मतन पुलिस जो चवणु आहे त औरत ते हमिलो कंदड़ जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु खां 3 ॾींहनि ताईं बरसाति जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु कराची, हैदराबाद, दादू, जामशोरो, कंबर, थरपारकर, उमरकोट, लाड़काणो, जेकबाबाद, कशमोर, ठट्टो, सिजावल ऐं बदीन में गजगोड़ सां गॾु बरसाति पवंदी। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब शहर में रेन इमरजेंसी लागू करे छॾी। मुर्तज़ा वहाब पारां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे अंदर पासिस जो दौरो बरसाति खां अॻु उन जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। चवे थो कोशिश आहे त बरसातुनि दौरान अंडर पासिस में पाणी न रुके। KMC समेत समूरा लाॻापियल इदारा 24 कलाक खुलियल रहंदा। बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। कोहिलू, सिबी, बुलान, हरनाई ऐं ज़ौब में बरसात जो सिलसिलो जारी। ज़ियारत, मूसा खेल, बारखान, लोरालाई, किला सैफुल्ला, खुजदार, लसबेला, खारान, डेरा बुगटी ऐं ॿियनि इलाइक़नि में अॼु बरसात जो इम्कान। लाहौर में 291 मिलीमीटर पयल बरसात जूं तबाहकारियूं। बरसात जो पाणी निकाल न थी सघियो। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में वधीक चइनि ॼणनि जे फ़ौत थियण खां पोइ हयाती विञाईंदड़नि जो अंगु 14 थी वियो। KP ऐं बलोचिस्तान में बरसात तबाही मचाए छॾी। KP में मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 3 ॼणा फ़ौत, 8 ज़ख़्मी। बलोचिस्तान जे कचे वारे इलाइक़े में 2 ॾींहंनि खां जारी बरसात तबाही मचाए छॾी। केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। ॻोठाणा लॾ पलाण ते मजबूर। नवाज़ शरीफ के सियासी इंतकाम जो निशानो बणायो वियो। लाहौर जी एहतसाब अदालत प्लाट अलाटमेंट केस जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त नवाज़ शरीफ खे इश्तिहारी करार ॾियण जी कार्रवाई क़ानून मूजिबि नाहे। नवाज़ शरीफ खे सियासी इंतकाम जो निशानो बणायो वियो। मुंजमद कयल मिल्कियतूं बहाल कयूं वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां एहतसाब रेफरेंस में नवाज़ शरीफ जी बरियत ते ख़ुशीअ जो इज़हार। संदसि चवणु आहे त अलाह जो शुक्र आहे त नवाज़ शरीफ खे इंसाफ़ मिलियो। अदालती फ़ैसिलो शाहिदी ॾेई रहियो आहे त नवाज़ शरीफ खे सियासी तौर ते नुक़सानु पहुचाइण लाइ ॼाणी वाणी कूड़े केस में फासायो वियो हो।